असांजे इंतज़ामिया जंहिंमें असांजो इलाइक़े जो मुखिया साहिबु साहिबु महिरबानी, असांजो इलाइक़े जो DSP साहिबु लाल फरूगी साहिबु, इलाइक़े जो SHO सलूंदर खोसे साहिबु, उन महिरबानी कई ठीक आहे। उनजे लाइ जंहिंजे करे असां हीअ उन खां पोइ मां तमामु सभु अॼु गॾु थिया आहियो ऐं सभिनी आया आहियो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे। तंहिंखां पोइ मां अर्ज़ु कयां त अॼु इहा जॻह पहिरियों असांजी सिस्ता जीअं ॿुधायो माना सलीम भाई लॉ एंड ऑर्डर जे बारे में गवर्नमेंट हींअर हिकिड़ी पॉलिसी ठाही त तहलका लेवल ते सिक्योरिटी एडवाइज़र कमेटी ठाहियो। उन में इंतज़ामिया इलाइक़े जे माण्हुनि खां उनजी बि मेंबरशिप करे त इलाइक़े जे अंदरि लॉ एंड ऑर्डर सिक्योरिटी कीअं कजे, त हिकु कोऑर्डिनेशन जे लाइ करे हिकिड़ी कमेटी ठही आहे जंहिंजो हर के जे अंदरि जेको इलाइक़े जो DSP आहे उहो चेयरमैन हूंदो आहे। जीअं असां वटि लाल पंहिंजो आयो मुंहिंजो सकर साहिबु ऐं असांजे मुराद मेमन तहके में मूंखे ऐं मंज़ूर वॾेरे खे नामज़द कयो थी किस्म सां उनजी इस्लाम मीटिंग में शामिल कोन थी पर मंज़ूर साहिब शामिल जेका ऑफिस में पहिरीं इफ़्तिताही मीटिंग थी ऐं उते काफ़ी ॻाल्हियूं डिस्कस थियूं। उन खां पोइ DSP साहिबु ऐं SHO साहिबु महिरबानी कई, मूं वटि मिलण आया, मूंखे मुबारकबाद मिले ॾियण बि आया, संदन महिरबानी ऐं पंहिंजी ख़्वाहिश ज़ाहिर कयूं त असां छो न इलाइक़े जे मोतबरीन सां कारोबारी माण्हुनि सां उन्हनि खे पंहिंजो हाल अहिवाल ॾियूं त इलाइक़े जे अंदरि कीअं सिक्योरिटी कजे, मतिलबु त गॾु थी करे हिक ॿिए खे ॿुधायूं या उन्हनि जूं कोई ॻाल्हियूं आहिनि उहे ॿुधी। अॼु उन करे तव्हांखे तकलीफ़ ॾिएसीं सो अॼु सभु तव्हां आया आहियो। साईं हाणे उन विच में वधीक कोन थी चवां, साईं चवंदुसि पाण ॿुधाइनि वधीक ऐं वधीक जेको इलाइक़े जे अंदरि कीअं बहितरीनु